सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। पिरीअ जो पैगाम जीअं जो पहुतो उॾामंदा वियासीं हीर वांगुर पिरीअ जो पैगाम जीअं जो पहुतो उॾामंदा वियासीं हीर वांगुर। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो। आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मुहबत ऐं राति जा ही 2 कलाक स्पेशली जेके हूंदा आहिनि इहे अव्हां सां गॾु हूंदा आहिनि राति जो। ऐं ही ख़ूबसूरत पहर हूंदा आहिनि। हिन पहरनि में काफ़ी सारा कॉलर्स ईंदा आहिनि, काफ़ी सारा नया मेंबर्स ईंदा आहिनि ऐं जंहिंखे चऊं त महफ़िल जा मोर उहे हूंदा आहिनि ऐं पाण सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि सां कचहरी कंदा आहियूं, ॻाल्हियूं कंदा आहियूं ऐं हिकु ख़ूबसूरत ज़िंदगीअ जा जेके अहसासात आहिनि उहे हिक ॿिए सां असां शेयर कंदा आहियूं। सो अॼु बि ईअं ई थींदो ऐं ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, इहो त डायलॉग ॾाढो पुराणो आहे सोजरो जो, पर ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत बि आहे प्यारा। जेकॾहिं ॾुखी आहे त ख़ूबसूरत बि आहे, छो त ख़ूबसूरती ऐं जेका ॾुखियाई आहे उहा पंहिंजी जॻह ते, पर ज़िंदगी न हुजे हा त असां न हुजूं हा ऐं ज़िंदगी न हुजे हा त जेको आहे सो असांजे जेके वेझो माण्हू आहिनि उहे न हुजनि हा। सो ज़रूरु मोहबतूं रहींदासीं, प्यार रहींदासीं। अॼोके हिन ख़ूबसूरत शो में, ख़ूबसूरत महफ़िल में राति जो ई ख़ूबसूरत पहर आहे ऐं डिसंबर जूं स्पेशल रातियूं आहिनि। जॾहिं डिसंबर जूं रातियूं हूंदियूं आहिनि, थधिड़ियूं थधिड़ियूं रातियूं हूंदियूं आहिनि, त पोइ दिलि चवंदो आहे त कुझु नयो कजे, कुझु अॼु जीअं हवा पे लॻी ॿाहिरि त मूं पंहिंजी जैकेट लाहे छॾी, पंहिंजी गाॾी में रखी छॾी। मुंहिंजो न यार, हीउ जेको सियारो आहे, हीअ जेका थधि आहे, इहा कॾहिं कॾहिं ईंदी आहे साल में, असां स्पेशली कराची में त घटि ई ईंदी आहे, त मुंहिंजो यार थोरी थधिड़ी हवा खाइजे। सो मां वेही पंहिंजो पाण खे हिकिड़ो इमेजिन कयुमि त मां बिल्कुलु कंहिं अहिड़ी जॻह ते आहियां, अहिड़ी वादियुनि में आहियां जिथे मौसमु थधो हूंदो आहे ऐं थधी थधी हीर लॻंदी आहे ऐं दिलि खे तसली हूंदी आहे त हा बिल्कुलु असांजो दिलि जो मौसम बि बहितरु आहे, दिलि जो मौसम बि सुठो आहे ऐं केरु गॾु आहे। इमेजिन करण सां बि जेको आहे न माण्हू ज़िंदगीअ में तमामु घणो अॻियां वेंदो आहे। सो कोशिशि कंदा कयो, सुठनि ऐं प्यारनि माण्हुनि खे ज़रूरु पंहिंजे ख्वाबनि में आणींदा कयो, उन्हनि खे इमेज कंदा कयो ऐं कोशिशि कंदा कयो त उन्हनि सां के सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा कयो। ऐं पंहिंजे पाण खां वधीक, पंहिंजे जेको इंसानु पाण आहे उनखां वधीक को बि दोस्त न आहे असांजी ज़िंदगीअ में। सो पंहिंजे पाण सां दोस्ती रखो, पंहिंजे पाण सां प्यारु कयो। जॾहिं तव्हां पंहिंजे पाण सां मोहबत कंदो त ऑटोमेटिकली अव्हांजी ज़िंदगी आसान गुज़रंदी ऐं सुठी ऐं प्यारी गुज़रंदी। हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां। नंबर जंहिंखे मिलाइणो आहे उहो नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, 021-35121763 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदा, मैसेज कंदा आहियो राजा मेमन जे पेज ते, त ज़रूरु तव्हां मैसेज बि कजो। सो कचहरियूं खोड़ कंदासीं, ॻाल्हियूं खोड़ कंदासीं, पर राति जो ही ख़ूबसूरत पहर आहे, कुझु गीत गज़ल गाना बि हुजनि, पर हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जेको आगाज़ थींदो आहे उहो कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां। अॼु हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे साईं ज़हूर जो ऐं अलाहु अलाहु आहे। आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। जिन्ना हक दरा दिखाया है उन्ना झूठ मना फरमाया है। साईं ज़ोर दीवाना कहंदा जेड़ा नाम अल्लाह दा लैंदा है, अल्लाह अल्लाह ला तुंबा कहंदा 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 है। अल्लाह हो
खलकत सारी इत्थे झुकदी खलकत सारी कटी जांदी दुख बीमारी साईं ज़ोर दीवाना कहंदा ए जेड़ा नाम कलंदर दा लैंदा ए अल्लाह ताला बा कहंदा ए अल्लाह ताला बा कहंदा ए अल्लाह वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जे ख़ुशियुनि जो अहसासु हिन महफ़िल में आहे शामिल सो ज़रूरु राति जो ई पहर आहे हिन पहर में तव्हां कॉल कंदा आहियो मैसेज कंदा आहियो कचहरी कंदा आहियो सो पंहिंजुनि कचहरियुनि सां असांखे बि मदहोश कयो ऐं पंहिंजूं कचहरियुनि सां असांखे बि थोरो चवंदा आहिनि न दिलि फ़रोश कयो छो त तव्हां जूं जेके कचहरियूं हूंदियूं उहे कमाल जूं हूंदियूं छो त तव्हांजी ज़िंदगी जो जेको तजुर्बो हूंदो उहो मुंहिंजी ज़िंदगीअ में न हूंदो पर मिलियल जुलियल ज़रूरु हूंदो इहो आहे त मिलियल जुलियल तजुर्बा हूंदा आहिनि हिक ॿिए जी ज़िंदगीअ जा सो 02135121763 टेलीफोन नंबर इन नंबर खे अॼु डायल कयो आहे अरीबा फस्ट टाइम पहिरियों दफ़ो मतिलबु पहिरीं जेका कॉल आहे उहा अरीबा जी आहे वठूं था अरीबा खे कॉल ते जी अस्सलाम वालेकुम अरीबा वालेकुम सलाम आवाज़ अंदरि कोन थो अचे कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहीं चाक चङी भली हाँ खुश चाक चंगी भली आ तू खुश चाक चंगो भलो ही मां ख़ुशि चाक चङो भलो आहियां तूं ॿुधाए छा हाल अहिवाल आहे हाल वाल सही है सफ़ा सेट आहे हाँ सफा सेट है वन फर्स्ट क्लास हा चलो गुड आहे भली कार था चऊं शो ॾिसी पई हाँ शो ॾिसां पई अॼु आऊं कीअं पियो लॻां ये ले प्यारो पे लगी आप छा बुधाया हा केतिरो ॿुधा न कुझु ॿुधाए केतिरो प्यारो थो लॻां जाम जेरो शहजादो वेठो है अरे अल्लाह मूंखे त निंड ई न ईंदी अॼु हाँ निंद मूंखे पाण कोन अचे चलो ख़ैर ख़ैर अॼु नंढड़ो जेको शहज़ादो आहे न जूनियर राजा मेमण उनखे बि घुरायो आहे पंहिंजे शो में ॿियो बि राजा आहे छा हा ॿियो बि राजा आहे अॼु ॾिसजांइ ॿियो बि राजा अथई नंढड़ो राजा नंढड़ो राजा हा उनखे अॼु प्रोग्राम में घुरायो आहे अचे पियो रस्ते में आहे रस्ते में ॿियो ॿुधाए अरीबा ख़ैर लॻो पिया खे लॻो पिया अॼु मुना चला हिकिड़ी दुआ नारी आहे ॿुधाए न माशाल्लाह ॿुधाए दुआ शायरी में दुआ शायरी में घुरी आहे वाह ॿुधाए फूल खिलते रहे जिंदगी के राह में हंसी चमकती रहे आपकी राह में कदम कदम पे मिले खुशी की बहार आपको दिल देता है यही दुआ बार बार आपको वाह 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 थैंक यू वेरी मच अरीबा थैंक यू अरीबा खे असां भली कार था चऊं थैंक यू वेरी मच अवां शो में शामिल थिया ऐं अवांजो प्यार अवांजी मोहबतूं अवांजी ख़ुशियूं हिन प्रोग्राम में शामिल आहिनि सो लाइव कॉल्स लाइव कचहरियूं लाइव ॻाल्हियूं अवां सां गॾु हिन प्रोग्राम में ऐं अरीबा असांखे रेगुलर कॉल कंदी आहे पहिरीं कॉल हूंदी आहे या त अरीबा जी या त सवेरा जी अॼु सवेरा खां अरीबा खटे वई आहे पर अरीबा कल्ह चयो त हम हारे हुए सिकंदर हैं हार के भी जीत जाते हैं हार के भी खुशी अलाए कहिड़ो लफ़्ज़ चयो हुई इहा ख़बर न आहे अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सवेरा सवेरा कौन हिब्बा नौरीन पई ॻाल्हाए हिब्बा नौरीन पे नंढड़ा नंढड़ा कॉलर वधंदा था वञनि असांजे शो में हाँ मकली मां पई ॻाल्हायां किथां मकली मां हिब्बा हाँ चलो हिब्बा खे भली कार हिब्बा त पोइ अरीबा तुंहिंजी छा थिए अरीबा मुंहिंजी भेण थिए भेण थिए पोइ हिकिड़े ई फ़ोन था ॻाल्हाए वठो आहे ॿई पोइ तव्हां कॉल कटे न थी मेरा अरे माना वॾी वॾी महिनत कई हा हाँ हे दरवाज़ो बंदि करे छॾ दरवाज़ो अच्छा हिब्बा खे भली कार था चओ हिब्बा तव्हांखे कीअं लॻंदो आहे मुंहिंजो शो जाम सुठा ऐं पाण ॾिसंदी आहियां तूं नंढी आहीं या वॾी आहीं अरीबा खां अरीबा खां वॾी आहियां बस अच्छा अरीबा खां वॾी आहीं अच्छा वेरी गुड तूं कहिड़ी क्लास में पढ़ंदी आहीं ऐं 5 में छा में 5 फर्स्ट में पढ़ंदी आहीं 5 में 5 5 में पढ़ंदी आहीं अच्छा माशाल्लाह 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 तव्हां अॼु घणो प्यारो पिया लॻो जहिड़ो राणू वेठो आहे महल जो जहिड़ो राणो वेठो आहे अच्छा तव्हां राणो चयो ऐं अरीबा चयो शहज़ादो हाँ चलो तव्हांखे आउं शायरी ॿुधायां ॿुधाए 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 हर बार दिल से ये पैगाम आए हर बार दिल से ये पैगाम आए
जुबान खोलो तो तेरा ही नाम आए वाह। जुबान खोलो तो तेरा ही नाम आए तुम्हें क्यों बहाए दिल को क्या मालूम जब नजरों के सामने हसीन तुम आए। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह, वाह हे बाबा मज़ो अची इहो वियो। मूं तला ठाती आहे शायरी। तव्हां गानो ॿुधायो हिकिड़ो कहिड़ो गानो ॿुधाए? पंहिंजे आवाज़ में ॿुधायो। मूंखां मुंहिंजो सनम परिया इहो ॿुधायो। हो मुखां मुंहिंजो सनम जुदा आहे मुखां मुंहिंजो सनम जुदा आहे मुंहिंजे रूह खां जिस्म जुदा आहे है मुखां मुंहिंजो सनम जुदा आहे। सही आहे। वाह 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 सही है। चलो थैंक यू वेरी मच, थैंक यू। हिबा हुई असां सां गॾु, ऐं उनखां पहिरियों अरीबा हुई फ्रॉम मकली, ऐं मकली तमामु प्यारो शहर, प्यारो सुठो ठटे जे पासे में, ऐं मकली जो जेको क़ब्रिस्तान आहे उहो क़दीमी क़ब्रिस्तान आहे। ऐं हाणे असांजी वरी टी असांजी नंढड़ी कॉलर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ॿारनि जो कब्ज़ो थी वियो आहे मुंहिंजे शो ते? हा हाँ कहिड़ा हाल आहिनि सवेरा? मां ख़ुशि आहियां, तव्हां ख़ुशि आहियो? मां ख़ुशि आहियां, चाक चङो भलो। अॼु पहिरीं कॉल न लॻई आहे? न लॻी न। छो न लॻी? अरीबा वेही रही होल्ड ते पहिरियों ई। हा इहा तोखे ख़बर पइजी वई त अरीबा होल्ड ते वेही वई। हा चलो गुड आहे। ॿियो छा हाल अहवाल आहे? मां अरीबा सां मुक़ाबिलो नथी करणु चाहियां, पर हीअ जेको आहे सीरियस थी वई आहे। ॾिस न सीरियस कल्ह सीरियस थी वई हुई। हा पर तव्हां पाण में दोस्ती करे वठो न हिते। मो जेतिरी आहे न अरीबा, हा तो मूंसां दोस्ती नथी करणु चाहे, डेली मूंखे ॻाल्हाए थी। न तोसां किथे थी ईअं ॻाल्हाए? तूं दोस्ती करीस, तूं दोस्ती को अॼु मैसेज ॾिस, का ॻाल्हि करी, सुभाणे अरीबा वरी जवाबु ॾींदी हुनजो। अरीबा जो आवाज़ इलाही भलो आहे, पर तव्हां सां ॻाल्हाईंदी आहे त कॾहिं न कॾहिं मुंहिंजे नाले ते कुझु न कुझु चवंदी आहे। कल्ह छा चयईं हा छा त चई? हार्ट अटैक, शाइरी ॿुधाई मूंखे, हार्ट अटैक पियो बि कोन। अच्छा ईअं पई चवे? हा कल्ह छा चई? मां शाइरी थी ॿुधायां हुन ते हार्ट अटैक पवंदो सवेरा खे? हा तव्हां चयो न मूंखे हार्ट अटैक पइजी वियो, मूंखे पियो बि कोन हुयो। हल अॼु चयो अरीबा खे छा थी चईं तूं अरीबा जे लाइ? ॿुधाए। अरीबा जे लाइ मां हिकिड़ो तव्हां जे लाइ थी चवां, हिकिड़ो अरीबा जे लाइ थी चवां। ठीकु आहे, मुंहिंजे लाइ छा थी चवीं? जरा चेहरा तो दिखाओ और थोड़ा सा मुस्कुराओ, अब दिल से दिल मिलाओ। हा अरीबा जे लाइ थी चवां। अरीबा तव्हां मूंसां दोस्ती करणु था चाहियो त दोस्ती कजो, अगरि चाहियो था त कयो, न त पोइ बस। न त दुश्मनी स्टार्ट आहे अॼु खां वठी। हा दुश्मनी शुरू आहे। पर अरीबा दुश्मनी न, दुश्मनी न, अरीबा सुठी आहे। अरीबा तोसां दोस्ती कंदी। दुश्मनी न, दुश्मनी न, मुक़ाबिलो न आहे माना तव्हांजो? न मुक़ाबिलो नथी करणु चाहियां मां। अच्छा अच्छा, इहो त पहिरियों अरीबा चए थो मां नथी मुक़ाबिलो करणु चाहियां। मां पहिरियों ई चवां पई, पर पहिरियां हो चई वई। हा चलो चलो अरीबा जे लाइ को गानो ॿुधाए। अरीबा लाइ जेको गानो ॿुधाए अॼु। अरीबा लाइ हा हा सुभाणे ॿुधाईंदमि। हल अरीबा जे लाइ सुभाणे। अरीबा तूं बि सुभाणे सवेरा लाइ गानो ॿुधाइजां। ठीकु आहे, डन थी वियो। तव्हां ॿिन्ही जी सुठी दोस्ती था करायूं हाणे। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। सवेरा मूंसां गॾु करी हुई। ऐं अॼु माशाल्लाह स्टार्ट में ई असांजे प्रोग्राम में नंढड़ा नंढड़ा ॿार अची विया आहिनि। त अॼु जेको आहे सो जूनियर जेको आहे सो मुंहिंजो जेको पुटु आहे उहो बि आयल आहे हिते, ऐं उनखे बि अॼु घुराईंदासीं पंहिंजे शो में, तव्हां सां कचहरी कराईंदासीं। पर फ़िलहालु कंटिन्यू अव्हां सां कचहरी हले पई। 0213512176 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो, मैसेज जमा कंदा आहियो राजा मेमन जे पेज ते। कल्ह टियों ॾींहुं मैसेज कोन पढ़िया आहिनि। अॼु ॿियो ॾींहुं आहे न शो जो, अंगारो आहे न? हा अॼु ॿियो ॾींहुं, कल्ह कोन पढ़िया आहिनि। अॼु तव्हांजा मैसेज ज़रूरु प्रोग्राम में शामिलु रखंदासीं। हिकिड़ी कॉल था खणूं जी। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम सलाम इलमदीन नोड़ी ॻाल्हायां पियो गोगा सर तालको डाली केर केर थो ॻाल्हाए केर थो ॻाल्हाए इलमदीन नोड़ी गोठ गोगा सर तालको डाली ज़िलो सरपालकर। कहिड़ा हाल आहिनि नोड़ी साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला त्यार साईं चाल आहे ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे सब ख़ैर तव्हां जूं दुआऊं बिल्कुलु सेट अल्हम्दुलिल्लाह। पंहिंजे टीवी जो आवाज़ बंदि कयो नोड़ी साहब। हा साईं टेलीविजन जो आवाज़ बंदि आहे मूंखे चमन अली मीरा अली यार ईअं कंदे त पोइ कीअं पोइ पंहिंजी दोस्ती बि न हलंदी पंहिंजी कचहरी बि कोन थींदी फरमाइश न हूंदी आहे मुंहिंजा राणा पहिरियां कचहरी को हाल वाल को ॻाल्हि ॿोल कबी छो त अॼुकल्ह त मतिलबु सोशल मीडिया यूट्यूब जो दौरु आहे कंहिंखो कहिड़ो बि गानो ॿुधणो आहे त माण्हू सर्च करे उते ई ॿुधी वठे शो में अचो था कॉल कयो था त पंहिंजो हाल ॾियो असांखां थोरो हाल वठो कुझु त ॿुधायो न यार ईअं त न कयो न कुझु न ॿुधाईंदो त पोइ मज़ो कीअं ईंदो तो ख़ैर इहे त हिकिड़ो दोस्तनि जो अचणु वञणु ईंदो थींदो रहंदो पर छा कजे मां हमेशह चवंदो आहियां त ईंदा कयो कचहरी कंदा कयो को दिलि जो हाल और ईंदा कयो को असां कुझु असांजी ॿुधंदा कयो अस्सलाम वालेकुम। हा वालेकुम सलाम केरु आहे खैरपुर खां हा हा नालो हंसा संसा हा अच्छा संसा कहिड़े क्लास में पढ़ंदी आहे 8th में पढ़ंदी आहे 8 में हा अच्छा 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 माशाल्लाह संसा खे भली कार था कयूं ऐं संसा ॾाढो ॾाढो नालो सुठो आहे तव्हां संसा जी माना छा आहे माना पाण खे न ईंदी आहे पाण खे न ईंदी आहे संसा जी माना तव्हां ॿुधायो मूंखे कहिड़ी ख़बर संसा जी माना तव्हांजे अम्मी अबू खां पुछो न संसा जी माना छा आहे तव्हां छा था चओ संसार चइजे त सॼी जहान जी ॻाल्हि करे संसा माना छा आहे हंसा हा अच्छा चलो ठीकु आहे पोइ पंहिंजे अम्मी अबू खां पुछी मूंखे वरी ॿुधाइजो कॉल करे ठीकु आहे चलो छा शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रेगुलर हा हा छा सुठो लॻंदो आहे प्रोग्राम में सुठो लॻंदो आहे ॾाढो छा सुठो लॻंदो आहे प्रोग्राम में छा सुठो लॻंदो आहे गाना सुठा लॻंदा आहिनि कॉलर्स जूं कॉलूं सुठियूं लॻंदियूं हा मुंहिंजो ॻाल्हाइणु सुठो लॻंदो आहे अच्छा तव्हां बि सुठो ॻाल्हायो था भला कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत को गज़ल को गानो तव्हां ॿुधायो अरे हंसा हर शइ मां कयो त पोइ तूं छा लाइ आई आहीं हिते हा हेलो खिल में ॿुटिजी वई आहे सफ़ा गानो ॿुधायो मां छा ॿुधायां गानो ॿुधायां कहिड़ो गानो ॿुधंदी आहियां ममताज़ मलाई जेका पासे में फरमाइश थी करे उनखे फ़ोन ॾे नंढड़ी उनखे ख़बर आहे ममताज़ मलाई जी तोखे थी ॿुधाए त तूं थी ॿुधाई मूंखे कहिड़ो ममताज़ मलाई जो गानो ॿुधायां हो अपनी गाड़ी रियो निकालूं साथ में जाना तुझको बिठा लूं मछली पला खिलाऊं तुझे सिंधु दरिया के किनारे मछली पला खिलाऊं तुझे सिंधु दरिया के किनारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज हैं सारे सही आहे ठीक आहे ओके थैंक यू टाटा बाय बाय हंसा मूंसां गॾु जनाब फ्रॉम खैरपुर ऐं सवेल मकरीमा कॉल हुई सवेरा जी कॉल हुई अरीबा जी कॉल हुई नंढियूं जी सभिनी जी कॉल्स स्टार्ट में अची वियूं हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ ट्रैक की तरफ़ था हलूं ऐं गानो आहे हुमेरा चना जो ऐं ॻाल्हि आहे बेवफ़ाई जी ईअं बेवफ़ाई जी आहे न या बेक़दरी जी ॻाल्हि आहे इंजॉय कंदा बेदर्दा
वेलकम जी अगेन, खुशामदीद, भलीकार भलीकार भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी ख़ूबसूरत महफ़िल में भलीकार। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। जिन जिन हाणे जॉइन कयो उन्हनि खे ख़ूबसूरत मोहबत भरियो सलाम। ऐं तव्हां बि चवंदा कयो वालेकुम अस्सलाम। सलाम जो जवाबु ॾियणु हिकिड़ी सवाब जो बि कमु आहे। सो कॉलर मौजूदु आहे जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? राजा भाई गरीब माण्हू आहे, अब्दुर्रहमान तावड़ो ॻोठ बलूचिस्तान ॻाल्हायो। ग़रीब माण्हू वरी बिजलीअ में हथ? बिजली न आहे, बिल्कुलु अंधेरे में आहे। बिजली वापदारा कटे आहे। अरे लाइट जो बिल प्यारींदे कोन त पोइ वापदारा लाइट कटे वेंदा न। बिल वाकई न आहे। चलो मुंहिंजो कुंडी आहे, बाबा जो न आहे। बाक़ी जे तूं 9 मीटर तूं ग़रीब आहे, जोड़े पड़िया मीटर कटे आहे। रुगो तो इज़ी लोड कराई माण्हुनि खे त भींग त थी वेंदी न पोयां। छा की ॿियो ख़ैर आहे? ॿियो ख़ैर, तूं ख़ुशि आहे? सफ़ा ठीक ठाक हलाए असां मालिक जा लख करो। तूं ख़ुशि आहे? तूं तबीअत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह जानी, सभु सेट A1 फर्स्ट क्लास। तव्हांजी महिरबानी। मोला तव्हांखे ख़ुशि करो। तव्हांखे काई कैमरा जेके बि ॾिसण था पिया दोस्त ॿाहिरि, उन्हनि खे अस्सलाम वालेकुम यादि मदद करणु चाहियां थो। वालेकुम अस्सलाम, मौला अली मदद। ॿियो गानो वानो को ॿुधाए को पंहिंजे आवाज़ में? न मां नथो ॿुधायां, अॼु मुंहिंजो मूड न आहे। सफ़ा तूं ॿुधा हाल वाल पंहिंजे बलूचिस्तान जो हाल वाल ॾे। बलूचिस्तान में सीउ आहे। हाणे बि मां कंबल विझी पियो आहियां त सुठो पियो आहे। ॾाढो सीउ आहे। सिंध में कहिड़ी गर्मी आहे, हिते बि सीउ आहे भाउ। हाणे मां थी आयुमि लाड़काणे जो, जुमे ते वियुमि, छंछर ते मोटी आयुमि लाड़काणे। लाड़काणे बि ॾाढो सीउ हो। हा लाड़काणे वियुमि, थोरो कमु हुयो, ब्रेड जो मसलो हुयो, खून ॾिनमि अधी जो तबीअत सही न हुयो। चङो जो ॿुधाई, लाड़काणे वारनि खे ख़बर ई न हुई त सीउ हो हुते। हा न सीउ आहे, बिल्कुलु आहे। हा आहे बिल्कुलु आहे। पोइ हाणे छा कजे? बसि दुआ कजे, ॿियो वरी छा कजे? अलाह खे यादि करे क़ुरान माण्हू पढ़नि सुबुह जो, ॿियो वरी छा कजे? चलो माशाअल्लाह। को कलाम वलाम ॿुधाईंदो या नथो ॿुधाई छा? हा कलाम आहे यादि गुलाम सुलमानी जो। ॿुधा रे ॿुधा। तूं भली छॾ मूंखे जानी माशाअल्लाह, तूं भली छॾ मूंखे जानी माशाअल्लाह। मां गुज़ारे विंदसि आशिकनि जो अला, तूं भली छॾ मूंखे जानी माशाअल्लाह, तूं भली छॾ मूंखे जानी माशाअल्लाह। मां गुज़ारे विंदसि आशिकनि जो अला, तूं भली छॾ मूंखे। वाह साईं राजा भाई। हा वाह राजा भाई को मल्तान मोला जो गानो ॿुधा, कहिड़ी सुहिणी ॻाल्हि कर जो दिलड़ी ठरी पवे। पोइ अॼु खां पोइ कॉल न कंदे? हा हले इहो अॼु गानो हलायां थो, बसि अॼु खां पोइ कॉल न कंदे? हाणे खोल मां तुंहिंजो खोलर आया न। हाणे इहे जो चवे खोलर, इहो खोलर केरु आहे? खोलर हिकिड़ो सोलर ॿुधो आहे, खोलर केरु हूंदो आहे? खोलर इहो वरी छा आहे? खोलर अलाए तो चए न खोलर आहियां मां। खोलर न, कॉलर कॉलर के कालर त मूंखे मुंहिंजो सुठो आहे कमीस जो। कालर न वा कॉलर माना पहिरियों रुबी रेड कॉलर आया तुंहिंजो। अच्छा पहिरियों रेग्युलर कॉलर आई तूं? हा न तोखां पहिरियां हिते उदय हूंदी है न? हाँ तोखां पहिरियां उदय हूंदी हिते, लाइटूं न हूंदियूं? न बाबा न, लाइट हूंदी हुई, कीअं लाइट न हूंदी हुई? हल छा यादि कंदे अॼु तोखे इहो गानो हली वेंदो हुयो, ठीकु आहे? अॼु गानो इहो ॿुधाइजांइ, अहिड़ी सुहिणी ॻाल्हि कर जो दिलड़ी ठरी पवे। हाय हाय बरसात मोलाई। ओके हाणे वञ भला, आराम रेस्ट कर, तूं गानो भलायूं। छा कजे हिन जी सेटिंग आहे ॿिन्ही जी, ख़ालिद शाह जी हिन महबूब चांवर। छा नालो अथसि? नालो छा आहे हिन दोस्त जो? रहमान चांवरो, रहमान। सो ख़ैर वाह, का ॻाल्हि कान्हे का। ईअं ईंदा कयो, प्रोग्राम में शामिलु थींदा कयो, सुठो लॻंदो आहे अव्हांजो अचणु। ऐं काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके प्रोग्राम में शामिलु थियनि था। हसन आहे बदीन खां, तव्हांखे बि सलाम था चऊं, भलीकार, ख़ुशि आहियो, चाक चङा भला। तव्हांजी कॉल अचे पियो, लाइव कॉल में त लाइव सिलसिलो हूंदो आहे, लाइव कीअं थो माण्हू हेॾा होॾा करे सघे। सो ख़ैर मां अॼु ॻाल्हि कहिड़ी पई कयमि सवेल, त जेके नंढड़ा प्यारा जेके ॿारड़ा हूंदा आहिनि, उहे जेके ॿोलियूं कंदा आहिनि, जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि, उहे ॾाढियूं ज़बरदस्तु हूंदियूं आहिनि, सचियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? वकार पियो ॻाल्हायां सखर IBA खां राजा सां ॻाल्हायां। राजा जो आवाज़ तव्हांखे पसंदि आहे न आहे? जी सर। राजा जो आवाज़ सुञाणींदा आहियो? जी जी हींअर हले पियो प्रोग्राम लाइव। उहो त हले पियो पर तव्हां सां फ़ोन ते केरु ॻाल्हाए पियो? गज सां ई ॻाल्हाइणो आहे प्रोग्राम में। त भाईजान हींअर केरु पियो ॻाल्हाए तव्हां सां फ़ोन ते? तबियत सही नथी लॻे भाऊ तव्हांजी। हलो ख़ैर आहे, का ॻाल्हि कान्हे का। मां ई ॻाल्हायां पियो दादा, तव्हां कॉल करे वरी चओ पिया त जेको आहे सो हाणे मां किथां घुरायां? ॿियो राजा किथां अचे? हिकिड़ो ई आहे जेको वेठो आहे तव्हांजे साम्हूं, ॿियो हाणे किथां अचे? इहो बि त आहे न। सो ख़ैर का ॻाल्हि कान्हे। जॾहिं कॉल कयो त टीवी जी आवाज़ खे बंदि रखंदा कयो, फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो त ॾिसो त डायरेक्ट छा थो चए तव्हांखे, ऐं उनखां पोइ होस्ट सां छा थी ॻाल्हि ॿोल थी तव्हांजी। सो इहो ज़रूरु कंदा कयो। सो ख़ैर रहमान चांवरे जी ॻाल्हि त अबा इहो कॉलर आहियां आऊं तुंहिंजो। सो दादा तूं भलो कॉलर आहीं असांजो, अलाह साईं तोखे ख़ुशि रखे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। राजा साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो साईं? ख़ैर 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 अनवर साईं, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआ आहे रब जा अहसाननि, मालिक जा करमनि, बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत आहे। चलो ख़ुशि हुजो। ऐं तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था माशाअल्लाह, छोकी तव्हां सां कचहरी कयूं। महिरबानी महिरबानी महिरबानी। तव्हां ॾियो हाल अहिवाल, को नओं ताज़ो, को ज़िंदगीअ में को हाल अहिवाल, को वाक़ियो? बसि ज़िंदगीअ जो अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर आहे। ऐं वाक़िया त हाणे दुनिया में थींदा रहंदा आहिनि, बहरहाल अहिड़ो को अहिड़ो वाक़ियो कोन्हे को। ऐं रब जा अहसान आहिनि असांजे मथां। चलो गुड, भली कार था चऊं तव्हांखे। अॼु तव्हां को नओं लफ़्ज़ चयो मुंहिंजे लाइ, जेको पहिरियां न चयो हुजे। तव्हां माशाअल्लाह असांजा हिकिड़ा प्यारा सम्झो त दोस्त आहियो, ऐं तव्हांखे मतिलबु त असां तमामु सुठो यादि कंदा आहियूं ऐं हमेशह इंशाअल्लाह यादि कंदासीं। केतिरो यादि कंदा आहियो? ॾींहं जो यादि कंदा आहियो, मंझंदि जो यादि कंदा आहियो, या राति जो शो जे टाइम ते यादि कंदा आहियो? सुबुह जो सवेल तव्हांखे यादि कंदा आहियूं निंड मां उथी। बिल्कुलु, उहो तव्हांजो मैसेज अची वेंदो आहे मूंखे, बिल्कुलु ईंदो आहे। जी जी बिल्कुलु। ऐं उन खां पोइ बि तव्हां असांखे यादि ई रहंदा आहियो। तव्हांजो दुआउनि जो मैसेज अची वेंदो आहे, तव्हांजूं महिरबानियूं तव्हां यादि रखंदा आहियो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हिकिड़ो नंढड़ो तव्हांखे ॿुधाईंदुसि। ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। मंज़िल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर। हाय 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 हाय, क्या करें क्या करें। हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर टूट जाए वो शीशा तलाश कर, वो शीशा तलाश कर। वाह। सज्जों से तेरे क्या हुआ, सदियां गुजर गई, दुनिया तेरे बदले वो सजदा तलाश कर। वाह वाह। महिरबानियूं अव्हां जूं, अलाह अव्हांखे ख़ुशि रखंदो। असांजूं सदाईं अव्हां सां दुआऊं गॾु हूंदियूं। साईं साईं तव्हां सां मोहबतूं आहिनि ऐं तव्हां सां दिलनि जा रिश्ता आहिनि। तव्हां असांजा पुराणा कॉलर बि आहियो ऐं माशाअल्लाह असांजे शो में चवंदा आहियूं त कुझु अहिड़ा कॉलर हूंदा आहिनि जेके शो जी जान हूंदा आहिनि, सो तव्हां बि उन्हनि मां हिकु आहियो साईं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो, तव्हांजूं महिरबानियूं आहिनि वॾियूं असां। कुर्ब कुर्ब, लख थोरा, थैंक यू वेरी मच। साईं अनवर फ्रॉम झांगारा, ऐं बिल्कुलु पहाड़ जे हिन पासे ऐं रहमान चांवर पहाड़ जे हुन पासे। सो ख़ैर अदा तव्हांखे बि भली ॻाल्हि था चऊं अनवर भाउ, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सो 0213512176 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे डायल कंदा आहियो राति जे हिन ख़ूबसूरत पर में। अॻियां शो में खोड़ सारियूं चेंजिंग्स थियण वारियूं आहिनि ऐं हू चवंदासीं न त कुझु महीननि खां पोइ थी सघे थो त इहो लाइव कॉल्स वारो जेको असांजो सिलसिलो आहे इहो ख़तमु थी वञे ऐं असां जेको आहे सो ॿिए पासे किथे हुजूं, या बल्कि हिन ई चैनल ते हिन ते ई हूंदासीं पर कंहिं ॿिए शो में हुजूं, त इहो ज़रूरी आहे त लाइव कॉल करे, कचहरियूं करे, ॻाल्हियूं करे, कुझु अहिड़ा यादगार पंहिंजा जेके एहसासात आहिनि, जेके लम्हात आहिनि, उहे छॾे वञूं हिते लाइव विथ राजा में, जेके हमेशह यादि हुजनि। सो ख़ैर हाणे त ॾाढी सुठी ॻाल्हि थी वई आहे त प्रोग्राम रिपीट हले न हले, पर तव्हांजो प्रोग्राम वरी यूट्यूब ते जेको आहे सो अपलोड बि थींदो आहे सिंध TV HD ते। तव्हां उते बि प्रोग्राम ॾिसंदा हूंदो, उते बि पंहिंजी कॉल्स ॿुधंदा हूंदो, पंहिंजूं कचहरियूं ॿुधंदा हूंदो। सो अव्हां जूं कचहरियूं, अव्हां जूं ॻाल्हियूं हिन प्रोग्राम जी जान आहिनि। सो ज़रूरु प्रोग्राम में शामिलु थींदा कयो जनाब। अस्सलाम वालेकुम। हलो, आवाज़ घटि कर अदा। हलो हेलो साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु आहे? वालेकुम सलाम। साईं केरु आहे? साईं मोहम्मद सलीम थो ॻाल्हायां फैसलाबाद मां। कहिड़ा हाल आहिनि सलीम? मां ठीकु, ठीकु आहियां, अल्हम्दुलिल्लाह। सलीम साहब तव्हांखे भली कार था चऊं, फैसलाबाद जा कहिड़ा हाल आहिनि?
फैसलाबाद में ॾाढी थधि लॻी पई आहे हींअर तमामु। छा कंदा आहियो हुते? भई मां ड्राइवरी कंदो आहियां फैसलाबाद में। हा। अच्छा, हिते सिंध सां कहिड़े शहर सां तालुक आहे? सिंध जे शहर असां त आहे ई फैसलाबाद जा? त आहियो फैसलाबाद जा? हा सर। चलो माशाल्लाह, सॼी फैमिली उते सेटल आहे? हा, उते अल्लाह जी महिरबानी आहे। मतलब तव्हां ॿुधायो? मां ठीक, तव्हां तुसां सिराई कियोगे? हा, सिराई कयूं असां। अच्छा, सिराई कियो। अच्छा अच्छा, फैसलाबाद। तुसां माशाल्लाह सिंधी ॾाढी भली पे ॻाल्हाईंदे हो। बस सिंधी इन जे करे ॻाल्हाईंदे पियो जो सिंध ना वास्ता बि है। हा हाँ, ड्राइवर माण्हू बि हूं किथां सिंधी लॻदे ने किथां अपनी कौम दे लॻदे। टैक्सी हलाईंदे हो तुसां? हा न। अच्छा, चलो शो देखदे हो मेरा? हाँ, शो त ॾाढा पसंद है, वणंदा है। हाँ, कहिड़ी ॻाल्हि पसंद है तुसां को? शो दी कहिड़ी ॻाल्हि तो ॿुधावां, इन शो अचे तो असां को डेली देखदे हूं। हाँ, अपनी ज़ुबान दा है। अच्छा, अपनी ज़ुबान दे करे तुसां को सुठा लगदा है। हाँ न। चल तुसां कोई गाना तो हाँ, तुसां कोई गाना तो ॿुधाओ। गाना सर मैं कहिड़ा ॿुधावां ते को पहला दफ़ा आया तेरे शो ॾिसदा पिया। कुछ तो ॿुधा। अगली दफ़ा ते ॾिखेसि। कुछ तो ॿुधा, कुछ तो ॿुधा। अगली दफ़ा ते को कॉल कर ते ॿुधे सा। आप पंजाब जी अपनी कौम दा ॿुधा सही, सराइकी सिंधी के आसे जेको दिल चवे ॿुधा। न पीछे ॿुधे सा बि यार। पीछे ॿुधाएसी, अॼु माना मूड कोनी तेरा। न अॼु तेनू बस देखदा बैठा। मैं को देखदा भी। अच्छा, चल सी ठीक है, मैं को देखते रहो। अल्लाह तो आबाद करे। भला मैं सराइकी सही पे ॻाल्हाईंदा? हाँ, बिल्कुल सही। हाँ, चलो कुर्ब तुसां ॾे अदा, कुर्ब तुसां ॾे। हाँ, तुसां आयो असांजे महफ़िल जे, असांखे सुठा लॻा, कुर्ब तुसां ॾे। अदो असां सां गॾु गॾो फैसलाबाद खां जनाब। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं हीअ महफ़िल बिल्कुलु अवां सभिनी जी महफ़िल आहे। ऐं हवाउनि जे ज़ोर ते, हवाउनि जी ताक़त ते अवां सां जेको हीउ रिश्तो जुड़ियल आहे, इन रिश्ते खे कॾहिं केरु नथो टोड़े सघे। ऐं जेसिताईं मोहबतूं आहिनि, ख़ुशियूं आहिनि, प्यार आहे, कचहरी आहे, हिक ॿिए सां हिक ॿिए जे लाइ इज़त आहे, त इहे रिश्ता केरु नथो टोड़े सघे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा राजा छा हाल आहे? ख़ुशा ख़ैरात में सही आहे? सब ख़ैर अदा, अल्हम्दुलिल्लाह। केरु आहे? अदा हाफ़िज़ हनी विरिंद शाइर पियो ॻाल्हायां फ्राम जेकमाबाद। अदो ख़ैर लॻो पियो? कहिड़ा हाल आहिनि? वाह हनीफ़ भाई, ख़ुशि आहियो? ख़ैर ख़ैर सही। तव्हां अॼुकल्ह गैर हाज़िर था रहो, प्रोग्राम में हाज़िरी बि नथा भरियो। ॿ टे ॾींहं तव्हांजो रिप्ले पियो थो हले, असांजो अधु अलाए काॾे। इहो त वॾो कूड़ आहे। साईं कल्ह हलिया हुआ, कल्ह वरी मां गैर हाज़िर हुउमि, बाक़ी ॿ टे ॾींहं अॻु में न हले न। कटराईंदे या पघार मुंहिंजी ख़ाली शाह जी? कटराईंदे या पैसा असांजा? शो त हलियो पे। न न सॉरी तव्हांजा पैसा कटींदासीं, वरी असां तव्हांखे ॾेई छॾींदासीं। फ़िलहाल त हिते माना कमु पूरो थी वेंदो न भाऊ। न ॿियो ख़ैर लॻो पियो? तबियत सही आहे? ख़ैर हनीफ़ साईं, ख़ुशि आहियूं अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? अलाह ख़ैर कयो। तव्हां ख़ुशि आहियो? साईं तव्हांजो शो न थींदो त हाफ़िज़ हनीफ़ ज़िंदा ई न रहंदो। हाणे एतिरी तव्हां मोहबत थी विया आहिनि, अलाह साईं तव्हांखे हलंदो आहे त वॾो मज़ो ईंदो आहे। अलाह साईं तव्हांखे ज़िंदगी ॾिए। ऐं ईअं त न चयो त सुभाणे माना तव्हां पूरो जेको आहे सो तयारी करे वेठा आहियो त असां जेल में हुजूं? हा न अलाह तव्हां ख़ुशि रखंदो। असां जेल में वेंदासीं? तो जहिड़ो दोस्त हुजे, दोस्त हूंदे ई कोन्हे हिन दुनिया में, त किथां जेल में वेंदे? तो आज जी ॻाल्हि कई, अलाह जो कसम। तो जहिड़ा दुश्मन हुजनि त पोइ दुश्मन छा हूंदो आहे? तो जहिड़ा दोस्त हुजनि त पोइ दुश्मन जी ज़रूरत ई न आहे। बसि ॻाल्हि कहिड़ी विसरी वई? पहिरियां तूं पैसा कटराया, पोइ वरी जेल विझ रहे डायरेक्ट। महिरबानी आमीन। मां ॿियो ख़ैर लॻो पियो? अल्लाह हिकमत शुरू कई अथई छा? हर हर तो पुछी खे लॻो पियो आहे? न हा, इहो त पुछां थो, इन करे तक़रीबन तोखे कुझु न कुझु ॿुधाइणो आहे। अॼु जा तूं ॿुधाए, जा मां ॿुधायां, जो ॿुधाए को ॿुधा। असां बसि कई, तूं ॿुधा। मां ॿुधायां? हा पूरी तयारी सां थो ॿुधायां। तयारी सां ॿुधा, दोल धमाकनि सां अच। थी पखी मां प्यार वारे शहर में उॾंदो रहां। पखी मां प्यार वारे शहर में उॾंदो रहां। राजा रहे महबूब मुंहिंजो, मां बि फिरंदो रहां। वाह वाह
ही पखी मां प्यार वारे शहर में उड़ंदो रहां ही पखी मां प्यार वारे शहर में उड़ंदो रहां जिते महबूब मुंहिंजो मां बि बिखरंदो रहां जिते महबूब मुंहिंजो मां बि बिखरंदो रहां की राजा इश्क वारियूं शौक़ मां काफ़ियूं चवे जेकी राजा इश्क वारियूं शौक़ मां काफ़ियूं चवे बेमिमण मां झंग झर फिरंदो ॻाईंदो रहां बेमिमण मां झंग झर वो फिरंदो ॻाईंदो रहां जित रहे महबूब मुंहिंजो मां बि बिखरंदो रहां ही पखी मां प्यार वारे बस उड़ंदो रहां वो थी पखी मां प्यार वारे शहर में उड़ंदो अचबो आया ओबा जित रहे महबूब मुंहिंजो मां बि बिखरंदो रहां एॾो एॾो वॾो गानो ॿुधाइबो आहे छा न सही मिसरो हिकिड़ो चयो मां त आखिरी मिसरो ॿुधायो मां अॻे खां उहो त वॾो गानो आहे अॻे खे त ॾिसबो न को जहिड़ो आहे ॿियो प्यालो करे अल्लाह हयाती ॾींदो अल्लाह हयाती रब कंदो जुग जुग जीअंदव चलो महिरबानी महिरबानी कुर्ब 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 हलो चलो त ख़ूबसूरत गाने की तरफ़ प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ है मुमताज़ मुले जो इन ट्रैक खे एंजॉय कजो करे जो दिलड़ी ठरी पवे बजाए साज जो वींदड़ो वरी पवे तेरी सोनी गाल करे जो दिलड़ी ठरी पवे तेरी सोनी गाल करे जो दिलड़ी ठरी पवे जिंदगी छद तू मुझी संवारे एड़ी कर पुकार बखी उडानी गिरी पवे तेरी सोनी गाल करे जो दिलड़ी ठरी पवे तेरी सोनी गाल करे जो दिलड़ी ठरी पवे लगे बाहे पाणीअ में झूमे सारी महफिल सियाणो भी ॿुधण सां थी वञे पागल लगे बाहे पाणीअ में झूमे सारी महफिल सियाणो भी ॿुधण सां थी वञे पागल माण्हू त छा पर पत्थर भी गरी पवे तेरी सोनी गाल करे जो दिलड़ी ठरी पवे तेरी सोनी गाल करे जो दिलड़ी ठरी पवे
राति मझा ॾींहुं करे बिना बादल जे पैदा खणी मींहुं करे पेरनि में किरी पवे एड़ी सोणी ॻाल्हि करे जो दिलड़ी ठरी पवे वींदड़ वरी पवे एड़ी सोणी ॻाल्हि करे जो दिलड़ी ठरी पवे वेलकम जी, वेलकम अगेन भलीकार तव्हां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवांजो प्यार, अवांजो मोहबतूं, अवांजूं ख़ुशियूं, अवांजी ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में आहे शामिल। सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो प्रोग्राम में। हमेशह वांगुरु एज़ यूजुअल जेके रेगुलर आहिनि उहे त कॉल शामिल थींदा ई थींदा आहिनि, पर नयनि माण्हुनि खे मां ॿुधाईंदो आहियां त ईअं तव्हां कॉल करे पंहिंजे दिलि जो हाल, पंहिंजूं कचहरियूं, पंहिंजे चवंदा आहिनि न जेके सूर दर्द उहे हिते अची ॿुधाईंदा कयो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा राजा भा? सभु ख़ैर? किथे आहे ज़ाहिद? वाह हिते ई आऊं भाउ। तव्हांजा मसला ई ख़तमु नथा थियनि। कहिड़ा? उन ॾींहुं तव्हांजी लाइन बिज़ी लॻी पई हुई। हा। उहा सही न थी करे वरी ॿिए ॾींहुं जेको आहे तव्हां प्रोग्राम न कयो। हा। कल्ह तव्हां मना कयो अथव शाइरी ॿुधाइणी आहे। हा। त पोइ हाणे इन करे इहे मसला आहिनि, डेली कॉल कंदा आहियूं। इहे मसला आहिनि असांजी ज़िंदगीअ जा। जी बिल्कुलु यार ॾाढी की अला आयो कसम भला मां बसि छा चवां हाणे। न न असां त डेली कॉल कंदा आहियूं, पर को न को तव्हां मसलो कंदा पोइ असां चुप वरी मसलो कंदा आहियो। का कल्ह का शाइरी ॿुधाए छॾी आहे अची तव्हां। शाइरी अब असांखे ईंदी कोन्हे ॻाल्हि। तोखे केरु मना करे आहे जानू? असां हिकिड़ी फील्ड में ई हूंदा आहियूं, पर उहो कमु कंदा आहियूं। चलो सही आहे। तॾहिं त भाभी रुसी थी वञे त उनजा मसला ख़तमु कोन थींदा हूंदा, असांजा शुरू था थी वञनि। न न बिल्कुलु बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि हाणे सही थी वई आहे। हाणे सही थी वई आहे, हाणे सम्झी वई ॻाल्हि खे। अदा राजा जी ॻाल्हि मञे थी। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो ॿुधायो सभु ख़ैर? सभु ख़ैर ज़ाहिद भाई। हा छोकिरे छा हिसाबु हुयो तव्हां ॿुधायो था त हलियो वियो घर खां? हा नंढड़े जो थी वियो, तव्हांखे ॿुधायमि सॼी स्टोरी, वरी रिपीट त कोन कबी न। न उहो ई मां ख़ैर थी वियो, ख़ैर थी वियो, अची वियो वापसि। हा वियो कंहिंसां हुयो? पंहिंजे माइट सां गॾु? न माइट सां गॾु न वियो। तूं ॿुधी पूरी ॻाल्हि कान। वरी जेको आहे हाणे वरी माना उहा चवां पियो, माना रिपीट कयां। नंढड़ो मुंहिंजो खेॾंदो हुयो रांदि। टिनि महीननि खां हिकिड़ो छोकिरे हुन सां दोस्ती रखी, 15 सालनि जो हुयो। हुन सां दोस्ती रखी, पोइ रांदि बांदि खेॾंदा गॾु, कोई पार्क में क्रिकेट बि खेॾंदा हुया या ॿियूं काफ़ी गेम्स। पोइ 3 महीननि खां पोइ अचानक हुन छोकिरे चयो त हलो तव्हांखे मां घुमाए थो अचां। हुनजी ॻाल्हियुनि में अची हुन सां गॾु विया, पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि जे हथनि में अची विया। मोटायासीं न बाबा। हा हा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ॿुधोसीं मां चलो चलो ॿुधायो को पंहिंजे आवाज़ में को गीत गज़ल गानो। हा ॿुधायूं था। हा हा। यूं ही दिन कट जाए, कभी शाम ढल जाए, यूं ही देखता रहूं मैं, यूं ही सामने बिठाए, यूं ही दिन कट जाए, कभी शाम ढल जाए, कब तलक चुरा लूं मैं आखिर से हकीकत से, तोलते हैं जग वाले प्यार को भी दौलत से, जग से जीत लेंगे हम प्यार से मोहब्बत से, यूं ही दिन कट जाए, कभी शाम ढल जाए, तुझे देखता रहूं मैं, यूं ही सामने बिठाए, यूं ही दिन कट जाए, कभी शाम ढल जाए। वाह साईं भाई, इहो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, एॾा मशहूरु गाना आहिनि पाकिस्तानी, उहे न ॿुधाईंदो आहे? अहिड़ा गाना ॿुधाईं जेके मुंहिंजा ॿुधल ई न आहिनि।
हाँ सुठो आहे न, तव्हांखे नई नई शइ ॿुधण में अचे नई न। नई शइ थी ॿुधाई, अच्छा चलो सही आहे, पोइ सही आहे, भला सही आहे। या नई आहे न, तव्हांखे ॿुधण में मज़ो न ईंदो न। हा न न सुठो आहे, चलो ठीकु आहे, थैंक यू वेरी मच, थैंक यू। आयो हा न सुठो हो, पर मूंखे हू हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में जेके हूंदा आहिनि न मूंखे उहे ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। हाँ भला बहिश फिल्म जो ई इहो। अच्छा अच्छा, कहिड़ी फिल्म जो? नदीम जो आहे, नदीम बहिश फिल्म बहिश, जंहिंमें हुयो न कल तक जो कहते सपना। हा 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 ऐं उन फिल्म में अथई। ठीकु आहे ठीकु आहे ठीकु ठीकु आहे, आहे, महिरबानी। थैंक यू ज़ाहिद भाई, थैंक यू। ज़ाहिद सियाल फ्रॉम कराची, ॾाढो सुठो कॉलर आहे, ॾाढो सुठो आवाज़ बि अथसि, पुराणा गाना गीत ॿुधाईंदो आहे, पाकिस्तानी फिल्मुनि जा सुठा गाना ॿुधाईंदो आहे। थैंक यू वेरी मच ज़ाहिद भाई, तव्हां शो में शामिलु थिया। ऐं 2-3 ॾींहं आयो कोन्हे छो त मसइला लॻा पिया, असां कॾहिं गानो न पिया ॿुधूं, असां कॾहिं कुझु पिया कयूं, कॾहिं कुझु कोन्हे, मसइला न आहिनि खुटणा मुंहिंजा राणा। हिकिड़ी कॉल, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? अजब गुल। अजब गुल, ख़ुशि आहे, चाक आहे, चङो आहे, भलो आहे, काथे गुम आहे? करम अल्लाह जी महिरबानी, राजा महिरबानी। बिजली आहे, कम वधी आहे न। कम वधी विया आहिनि बिजलीअ जा? थोड़ा रहमान चांवर ॾे मोकिल न कम पंहिंजा। भई ॿिन्ही जो आवाज़ हिकु जहिड़ो आहे? हा हा। ॿियो ख़ैर आहे न? ख़ैर ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, सब सेट, A1 फर्स्ट क्लास। मौला खुश करे राजा भाउ। छा थो ॿुधाई अॼु? धमाल ॿुधाए। ॿुधा। लाल मेरी पत रखियो भला झूलेलाल, सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर, आवानो पीरा बचरे दे, आवानो पीरा बचरे दे, भेणा नु दे दाई वीर मिला झूलेलाल, भेणा नु दे दई वीर मिला झूलेलाल, सेवण दा सिंधड़ी दा शहबाज कलंदर। हक दमादम मस्त कलंदर, अली दा पहला नंबर, हो लाल मेरी, हो लाल मेरी। जियो राजा जियो। महिरबानी अजब, महिरबानी। अजब ऐं गुल असां सां गॾु गॾु, अजब गुल हिकिड़ो हूंदो आहे अजीब गुल, हे अजब गुल हुयो। थैंक यू वेरी मच अजब, अवां शो में शामिलु थींदा आहियो, सुठो लॻंदो आहे अवां जो बि अचणु। छा कजे छा कजे छा कजे। कंबर शहदाद कोट मां अदड़ो हुयो ऐं पूरी माशाल्लाह सिंध मां न बल्कि पूरे असांजे मुल्क मां, बल्कि दुनिया जे हर उन हिसे मां असांखे कॉल ईंदी आहे जिथे जिथे असांजा प्यारा असांखे शो में ॾिसंदा आहिनि। सो लवली कॉल्स हूंदियूं आहिनि, लवली कचेरियूं हूंदियूं आहिनि, लवली ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। लवली ॻाल्हियूं उते ई हूंदियूं आहिनि जिथे मोहबत घणी हूंदी आहे, ख़ुशियूं घणियूं हूंदियूं आहिनि ऐं प्यारु घणो हूंदो आहे। सो प्यारु मोहबत ऐं ख़ुशियुनि जेतिरियूं जेतिरियूं विरहाईंदो ओतिरियूं जेको आहे सो तव्हांजी ज़िंदगीअ में ख़ुशियूं ईंदियूं। सो मैसेज तव्हांजा ज़रूरु प्रोग्राम में शामिलु कबा। अॼु काफ़ी दोस्तनि जा मैसेज आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञो। अरे हाफ़िज़ ख़ुशि आहियां, चाक आहियां, चङो आहियां, भलो आहियां। तव्हां पीरी प्यारनि जूं कुर्बातनि जूं दुआऊं अवां मिठा ख़ुशि आहे, पूरी टीम ख़ुशि आहे? बिल्कुलु सभु सेट, A1 फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह। असांजी दोस्त पाक अवां खे अवां जी पूरी टीम खे जेके सिंध टीवी चैनल असांजा सभिनि खे ख़ुशि आहे, ॿार खे हमेशह मुस्कुराईंदा रहे। महिरबानी महिरबानी महिरबानी, कुर्ब लख थोरा। ॿियो छा हाल अहिवाल आहे? काथे गुम आहे? तो बि फ़ोन ते नथो अचे हाणे। बेटा छो त तव्हांजे प्रोग्राम जी मक़बूलियत तमामु अल्हम्दुलिल्लाह घणी आहे त काफ़ी दोस्त ट्राए कनि था, नंबर बिज़ी वञे थो। लाज़मी हिकिड़ो ई रस्तो अचण जो त सभिनि खे इन ई रस्ते मां अचण ते नंबर वारो नंबर मिले थो न। हा इहा ॻाल्हि बि आहे त पोइ एॾो देरि सां त नंबर न अचणु खपे न तुंहिंजो दोस्त। बसि लाज़मी आहे, कॾहिं असांजी कार लॻंदी कॾहिं ॿिए कंहिंजी मिली वेंदी रहे, उन्हनि जी ख़्वाहिश हूंदी आहे ऐं सभिनि जूं ख़्वाहिशूं टाइम ते पूरी थियनि पियूं। यार सियारी मौसम आहे ऐं प्रोग्राम मां त ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थिए पई। महिरबानी महिरबानी, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद जो। दिलनि जी अखियुनि सां तव्हां ॾिसंदा आहियो असांजी महफ़िल खे, सुठो लॻंदो आहे। बिल्कुलु मिठा ॿुधायो महफ़िलूं क़ाइमु हुजनि, सदैव मोहबत हुई इंसान वंडींदो रहे, ज़िंदगी मुख़्तसर आहे ऐं इन में घणो कुझु इंसान करे हिक ॿिए खे कमु अचे। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में। हा तव्हांखे मां कोशिशि कयां थो त गीत जोंगारे ॿुधायां, गलो थोरो ख़राबु मौसम जे करे। जेतिरो अचे थो ॿुधायो ॿुधायो। जी जी। ईअं पाणी अकड़नि मां बिना दर्द जे वहंदो न यार,
ये पानी अखड़न मां बिना दर्द जे वहंदो नया कंहिंजो दुख वरवारी दो कोई शौक सरवंदो नया ये पानी अखड़न मां बिना दर्द जे वहंदो नया दिल भर जे दर्शन ले दर दर बणजी जोगी दिल भर जे दर्शन ले दर दर बणजी जोगी करे हाल फकीरी कोई शौक सरुलंदो नया ये पानी अखड़न मां बिना दर्द जे वहंदो नया जी राजा बा वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह मज़ो अची वियो कमाल पर जेके ॾिसनि पिया सभिनि खे प्यारनि खे खोड़ सारा सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम सलाम अल्ताफ़ हुसैन ज़रदारी है थैंक यू वेरी मच आबिद मजीद साहब थैंक यू वेरी मच साकिब अली असां सां गॾु आहे लिखियो अथई तो वो मुझसे पूछ रहे हैं मेरे चेहरे पे रौनक का सबब उन्हें बताओ कि हाजा हुवल नूरुल खुतब ये उनकी मोहब्बत की रोशनी है साकिब कलोई बलोच ठीक है मेहरबानी ज़ुबैर जरवार चए तो तुझे चाह कर कैसे किसी और की चाह करूं तुझे भूल कर क्यों खुद को तबाह करूं तू ज़िंदगी ही नहीं इश्क है मेरा क्यों और किसी को सोच कर गुनाह करूं वाह ज़ुबैर अहमद जरवार थैंक यू वेरी मच जमशेद परिहार के सलाम था कयूं तोखे कहिड़ी ख़बर त असां तोखे केतिरो यादि करियूं था वॾेरो बिलावल परिहार टंडोमोद ख़ान खां भाउ कहिड़ा हाल आहिनि मां ठीकु आहियां भाउ तव्हां ठीकु आहियो महिरबानी अवां जी पाण हिकिड़े गाने जी तरफ़ हलूं जनाब ख़ूबसूरत ट्रैक है प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ है आई होप त तव्हांखे हीउ गीत ज़रूरु पसंदि ईंदो इंजॉय कंदा ख़ूबसूरत ट्रैक हिन ट्रैक खां वरी वापसि सोचा केॾा न वञिजो मूंसां गॾु रहिजो मुखां जुदा थी हाणे त ख़ुशवा पिरी मुखां जुदा थी हाणे त ख़ुशवा पिरी उन्हनि सां प्यार कर जंहिंखे थो प्यारो घुरी उन्हनि सां प्यार कर जंहिंखे थो प्यारो घुरी मुखां जुदा थी त ख़ुशवा पिरी मुखां जुदा थी हाणे त ख़ुशवा पिरी उन्हनि सां प्यार कर जंहिंखे थो प्यारो घुरी उन्हनि सां प्यार कर जंहिंखे थो प्यारो घुरी प्यारो घुरी उन्हनि सां प्यार कर जंहिंखे थो प्यारो घुरी
पियो सुलिका भरी मुझे अॻियां तूं रोई पियो सुलिका भरी उन्हनि सां प्यार कर जंहिंखे तो प्यारो घुरी उन्हनि सां प्यार कर जंहिंखे तो प्यारो घुरी वेलकम जी अगेन, खुशामदीद, भलीकार भलीकार भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। हिन वक़्तु जूनियर जेको आहे सो राजा मेमून वेठो आहे मूंसां गॾु। ऐं जूनियर मतिलबु मुंहिंजो मतिलबु चवंदा आहिनि न मोभी पुटु। सो माशाल्लाह मेराज अॼु गॾु आहे। स्पेशली हिन जो नालो जेको आहे मक़बूल अहमद आहे, पर हीअ शबे मेराज जी राति ॼा हुयो त हिनखे मेराज बचपन खां वठी सॾु कंदा आहिनि। कहिड़ा हाल आहिनि मेराज? ख़ैर, सभु सेट आहे? हा, A1 फर्स्ट क्लास। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? सही थी गुज़रे, मज़े में पई गुज़रे। हा। ऐं माण्हू चवंदा आहिनि तूं मूं जहिड़ो आहीं, तूं मूं जहिड़ो आहीं या मां तूं जहिड़ो आहियां? मां तव्हां जहिड़ो आहे। तव्हां मूं जहिड़ा आहियो? पर माण्हू चवंदा आहिनि मूंखे तव्हां जहिड़ो आहे। हा, कीअं माना? मां तव्हां जहिड़ा। चल नाज़रीन वेठा आहिनि, हुन सां हेलो आहे कर। तव्हां जेका बि वेठा आहियो, जेका बि शो था ॾिसो, हुननि खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, वालेकुम सलाम। माना तो में होस्ट वारा जेके आहिनि न उहो जुज़ा आहिनि, त होस्टिंग तूं करे सघीं थो। हाँ, पढ़ाई कौन कभी भाई, होस्टिंग कभी। हाँ, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरा ॻाल्हायां पई डिग्री खां। केर पई ॻाल्हाए डिग्री खां? जी अदा अस्मा। अस्मा, कहिड़ा हाल आहिनि अदी? अस्मा ख़ुशि आहियां, चाक चङी भली? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी तबियत सही आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांखे भलीकार था चऊं। तव्हांजे पुट खे बि मुंहिंजो सलाम। सलाम कयो, ॻाल्हायो। सलाम। हा, तव्हांजो शो ॾाढो शौक़ सां ॾिसंदा आहियूं। पूरी फैमिली भाई इंतज़ार में वेठा हूंदा आहियूं। अच्छा अच्छा, मुंहिंजो शो ॾिसंदा आहिनि त उहो अच्छा थो करी। ठीकु आहे ठीकु आहे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि आहे त कहिड़ी छा सुठी लॻंदी आहे हिन में प्रोग्राम में? ॻाल्हि जी, प्रोग्राम में कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻंदी आहे? गाना सुठा लॻंदा आहिनि या कॉलर्स जूं कॉलूं सुठियूं लॻंदियूं आहिनि? जेको इंसान खे माण्हू सुठो लॻंदो आहे, पर हुनजी हर ॻाल्हि हर हरकत सुठी लॻंदी आहे। असीं आहियूं, मुंहिंजो जीजू आहे ऐं मुंहिंजो भाइटो मोहम्मद हसनैन आहे, उहो नंढो आहे, उहो बि शौक़ सां। अच्छा अच्छा, तव्हां छा कंदियूं आहियो? जी, तव्हां छा कंदियूं आहियो? जी दा, मूं इंटर कयो, हींअर आउं घर में ई हूंदी आहियां। घर में हूंदा? इंटर खां पोइ माण्हू घर में ई हूंदो आहे, ईअं न? जी दा, इंटर कयो या इन खां वधि पढ़ी, पर मुश्किल थी वई। हा, चलो ख़ैर। गरीबनि जी त केरु ॿुधे ई कोन था, सिफारिश ज़मानो आहे। न, हाणे त माण्हू जेको आहे घर में वेही पढ़ी सघे थो। जी दा, उहो त आहे, पर तव्हांखे ख़बर आहे ॻोठाणे जी ज़िंदगी कहिड़ी हूंदी आहे। चलो तव्हां, हा इहो आहे, पर सोच केरु बदिलाईंदो? सोच तव्हांखे ई बदिलाइणी पवंदी न हुतां जी सोच। जी अदा, सोच असां कोन था बदिलाए सघूं, अल्लाह बदिलाए। ऐं तव्हां जेका शेरी माण्हू आहियो, अल्लाह तव्हांखे हिदायत। हा, असां ॻोठाणे जी मदद कयो। कहिड़ी मदद अदी? मूंखे हुकुम कर, मां तुंहिंजे लाइ छा करे सघां थो मुंहिंजी भेण? जी अदा, मदद इहा आहे, इंटर पढ़ी वेठा आहियूं घर में, सुठी जॉब जी ख्वाहिश में बसि ज़िंदगी निकिरे पई। अरे अदी, अॻियां अञा पढ़ाई कर ऐं जॉब मिली वेंदी तोखे सुठी का न का, इंशाअल्लाह। अदा, पर ॻोठ में तव्हांखे ख़बर आहे गरीबनि जी ॿुधण वारो केरु हूंदो कोन्हे। गरीबनि जी ॿुधण वारी छो ग़रीब आहीं तूं? कॉल ते ॻाल्हाई पई, टीवी ते ॻाल्हाई पई, पूरी दुनिया ॿुधे पई तोखे, ग़रीब आहीं? जी जी बिल्कुलु, अल्लाह जी आउं तोखां वधीक ग़रीब आहियां। जी अदा, ग़रीब त ख़ैर उहा मुंहिंजो पुटु आहे न, हीउ मुंहिंजी कोन ॿुधंदो आहे। ॿुधाए, तव्हां बि अचिजो न। अदा मुमताज मौलाई वांगी, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़ हैं सारे। चावरनि जी मानी ऐं साग। डिगड़ी में रहंदा आहियो? ज़िलो मीरपुर खां। अच्छा ठीकु आहे, ज़रूरु जॾहिं बि इन पासे आयासीं तव्हां सां मुलाक़ात थींदी अदी, ठीकु आहे? जी जी ज़रूरु अचिजो। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। इहा हुई असांजी कॉलर जेका पहिरियों दफ़ो आई। ऐं हालांकि मुंहिंजो शो तव्हां त ॾिसंदा कोन हूंदो, पंहिंजे घर में मुंहिंजो शो केरु कोन ॾिसे, है न? मन चवंदा आहिनि घर की मुर्गी दाल बराबरि हूंदी आहे, पर हिते ॾिसी पियो केतिरा माण्हू मूंखे ॾिसनि पिया। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए मेराज,
अॼु हिन वक़्तु ॾाॾी तुंहिंजी खे बि मूं चयो आहे अम्मी खे मूं वारी खे त मूं तूं शो ॾिस त उहा चए थी ॾाढो हाणे तंग थो करे मूंखे ॾाॾीअ खे छो थो तंग करी ईअं ई मतिलबु ईअं दिलि थींदो आहे दिलि चवंदो आहे त ईअं तंग कया छा तंग कंदो आहे मसलन ईअं ॿारु खेॾंदो आहे तंग कंदो आहे खेॾंदो आहे हाणे बाबा हिन प्रॉमिस कयो आहे त आउं हरू भरू जेको आहे सो फुज़ूल टाइम न विञाईंदुमि हाणे पढ़ाई लाइ ध्यानु ॾींदुसि ऐं असां मुंहिंजो हीउ पुटु बि आहे मुंहिंजो दोस्त बि आहे सही आहे हलो जी कॉल था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आदाब शहर कंबर खां स्मार्ट सनावला गोपांग थो ॻाल्हायां कहिड़ा हाल आहिनि सनावला ख़ुशि आहियां चाक चङो भलो अल्लाह पाक जूं महिरबानियूं खेल खेरियत लॻी पिया तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक अव्हांखे भली कार था चऊं थैंक यू भाउ महिरबानी वेलकम भली कार ॿियो छा हाल वाल कीअं पई ज़िंदगी गुज़रे ज़िंदगी खटी मिठी गुज़रे थी माशाल्लाह बस खटी ऐं मिठी कड़ी कोन थी गुज़रे बस गुज़रे थी करेला खाई वठिजानी जी जी ज़िंदगी ओके थी वेंदई हा ज़िंदगी हाणे बि ओके आहे चलो ॿियो छा शो ॾिसे पियो हाँ शो भाई लाइट हली वही है इन हवाले सां शो ॾिसंदासीं रिपीट में यार यूट्यूब ते चलो ठीक है ख़्याल कजें कुछ बुधाए पंहिंजे आवाज़ अंदाज़ में हाँ सॉन्ग तव्हांखे मां ॿुधायां थो हाँ बुधाए सॉन्ग रात खामोश वा चंद्रमा दे होश वा रात खामोश वा चंद्रमा दे होश वा वारन में वेड़े मुखे में वेड़े मुखे बस वञण वारो होश वा रात खामोश वा चंद्रमा दे होश वा वाह छोकरा वाह असल में चंद्र के ॾिठुमि न हाणे त मूंखे गानो यादि अची वियो हा न चङो कई चंद्र सां ॻाल्हियूं कंदो कर पंहिंजे मुंहं सां ओके जेके सभु ॾिसी रहिया आहिनि खोड़ सारा सलाम याली मदद वालेकुम अस्सलाम अली मदद थैंक यू वेरी मच स्मार्ट हुयो इहो स्मार्ट सनावला ठीकु है तूं स्मार्ट आहीं स्मार्ट त आहीं न यार स्मार्ट महाराज स्मार्ट मक़बूल अहमद चई सघूं था तोखे तो ख़ैर भई स्मार्ट हुनजी माना न उहो हिकिड़ी तकलीफ़ हूंदो आहे त ईअं असांजा जेके कॉलर हूंदा आहिनि हुनजो हूंदो आहे कंहिंजो नालो बेवस हूंदो आहे कंहिंजो वफ़ा दिलदार हूंदो आहे को बेवफ़ा हूंदो आहे हा इन तरीक़े जा हूंदा आहिनि नाला इनखे चवंदा आहियूं असां छा चवंदा आहियूं इनखे जेको छा चवंदासीं अॻियां पोइ लॻाइबो आहे जीअं असांजो दोस्त आहे मजबूर मुर्तज़ा मजबूर आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई छा हाल आहे सभु ख़ैर साईं केरु पियो ॻाल्हाए फहद जुणेजो राधन स्टेशन मां साईं जुड़े साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्लाह जो करम तव्हां ॿुधायो ठीकु आहे राजा भाई सभु सेट A1 फर्स्ट क्लास तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं अच्छा काफ़ी टाइम थी वियो तव्हां सां ॻाल्हि ॿोल कोन थी हा मां तव्हांखे कॉल कंदो रहंदो आहियां बिल्कुलु तव्हां कंदा रहंदा आहियो मूंखे यादि आहे ऐं मौसम थोरो चेंज थी वियो आहे त सियारे में जल्दी सुम्ही पवंदा हूंदो तॾहिं कॉल न कंदा हूंदो न बसि थोरी मुसीबत वधी वई आहे अॼुकल्ह त ख़बर आहे बैंक माण्हू बैंकर आहियूं सो सॼो ॾींहुं भॼंदो हा बिल्कुलु ख़ुशि नंढे ब्रदर जी आहे सालगिरह हमीद खान जोणे जो अच्छा आमिर खान जोणे जो हमीद खान जी हाँ जोणे जो चलो हमीद खान खे खोड़ सारी मुबारकूं उनखे जनम ॾींहं जूं महिरबानी कुर्ब तव्हांजा कुर्ब छा ॾींदा आहियोसि गिफ्ट तव्हां पंहिंजे भाउ खे गिफ्ट असां दुआऊं ॾींदा आहियूं माशाअल्लाह ॿियो सरप्राइज़ ॾींदा आहियूं सखड़ी दुआ पिट बराबरि हूंदी आहे इहा ख़बर अथव न जी तो को गिफ्ट भलो ॾींदा कयो भाउ खे न भाई के माशाअल्लाह गिफ्ट सुठो ॾींदा आहियूं चलो गुड आहे थैंक यू वेरी मच को गीत वीत ॿुधायो महिरबानी जोड़े जो साहब सां करे तोखे छा मिलंदो आहे गिफ्ट बर्थडे जॾहिं ईंदो अथई मूंखे ॾाढियूं शयूं कहिड़ियूं मसलन मूंखे साइकिल बि मिलंदी आहे साइकिल बि मिलंदी आहे साइकिल त ॾिनी न हा हिकिड़ो दफ़ो ॾिनी हुयमि न उहा त भञी छॾी हा ॿियो छा मिलियो तोखे गिफ्ट ॿियो यादि कोन्हे यादि कर न त आख़िरी लास्ट सालगिरह ते कहिड़ी गिफ्ट मिलिया कंहिं ॾिना ताज ॾिना हा और अम्मी ॾिना हा ॾाॾी ॾिना हा सभिनी ॾिना चाचे न ॾिना नंढे चाचन छो चाचा थोरो कंजूस आहे थोरो 10 रुपया बचाईंदो आहे हा चाची बड़ी थोड़ी घणी है चलो गुड है अस्सलाम वालेकुम बेटा वालेकुम अस्सलाम अदी फातिमा खुश हैं अल्लाह जो शुक्र है खुश आया तबियत सही न पई हां
कुछ कोने गम में आया मां। केड़ो गम? तेरा गम मेरा गम। मुझे मामे जी डेथ थी वई। अरे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ये दुनिया फानी आ, हिते केर न रहणो आ, बाकी रहंदे ई ॻाल्हि हुआ जेका हेतिरे छॾे ईंदे। मुझे पी जेड़ो बाबा जेड़ो। अल्लाह से उनजी मग़फ़िरत करे, अल्लाह से तव्हांखे सब्र अता फरमाए। आमीन सुम आमीन। आमीन आमीन। ॿियो ख़ैर आ? हाँ पुट आयो है ना मेराज पुट। अॼु मेराज आयो आहे। ॻाल्हाए मेराज सां ॻाल्हाए। हेलो बाबा अस्सलाम वालेकुम बेटा। वालेकुम सलाम। तव्हां ॿुधायो छा हाल आहे? हाँ बाबा मां ठीकु आहियां, पर ॿुधाए हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई तुंहिंजे बाबा जी मूंखे। बाबा जेकी आहे न हिते त चवंदो आहे न ख़ुशियूं विराइजो, मोहबतूं विराइजो, भले घर में केतिरो विराईंदो आहे मोहबत ॿुधाए त मूंखे। कमरे में न निकिरंदो आहे। मां एॾो न मुंहिंजे नाल चए। अब चते बाबा घर में कीअं हूंदो आहे? मुंहिंजे नाल पुछे। हा बाबा मोहबतूं घर में कीअं विराईंदो आहे ॿुधाए केतिरियूं? ॾाढियूं विराईंदो आहे। हाँ रात जो कदे कदे मूड थींदो आहे पिज़्ज़ा खाइण ते, ब्रोस्ट खाइण ते, उहे मोहबतूं विराईंदो आहे, खाराईंदो आहे। हाँ ये तो सुठी ॻाल्हि आहे। ये तो सुठी ॻाल्हि आहे बाबा। चलो चलो ॿियो खे लॻो पिया? हाँ चलो ॿुधायो को गीत गज़ल गानो अॼु ॿुधायो। मां गीत जो त मुंहिंजो दिलि हू थिए पियो उदास अञा, बस शेर थी ॿुधाए। शेर ॿुधाए। शेर थी ॿुधाए। हाँ लम्हे लम्हे में बसी तेरी यादों की महक, न पूछ दिल की हकीकत के तेरा एतबार किया। वाह वाह वाह। न पूछ दिल की हकीकत के तेरा एतबार किया। वाह वाह। तमाम रात तेरी मोहब्बत का इंतजार किया, आए थे यूं जैसे हमेशा से मेहरबान। वाह वाह। वो हिकिड़ो मां बि हिकिड़ो शेर ॿुधाए दो। मेरा मक़बूल बि ॿुधाए दो तव्हांखे, मेराज बि ॿुधाए दो। हा ॿुधाए। मेराज ॿुधाए भले। गुलाब जैसी हो गुलाब लगती हो, गुलाब जैसी हो गुलाब लगती हो, जरा सा भी हंसती हो लाजवाब लगती हो। वाह वाह वाह। ॿुधव? हाँ वाह वाह बेटा ॾाढो सुठो आहे। तव्हांजो पुटु भला बेटा कहिड़ी क्लास में पढ़ंदो आहे? मां 5 में। हाँ घणनि सालनि जो आहे बाबा? मां 12 सालनि जो। वॾो थी छा ठहंदे? मां वॾो थी सोचो कोन्हे। कुकड़ जो दुकान, मुर्गी जो दुकान खोलींदो, कुकड़ जो कसाई थींदो। या होस्टिंग या इंडिया में हिते ईंदे या विलोगर थींदो। विलोगर। हाँ अच्छा। हाँ पोइ हुन मां पैसो मिलंदो? हाँ ॾाढो। पैसे जी ज़रूरत ई न आहे। पैसे जी ज़रूरत ई न आहे। पैसो जाम आहे। जाम बाबे जो माल जाम आहे। हाँ तो मूंखे ॾेई छॾ पैसो भला ईअं कर। हाँ चलो ठीक आहे दी। थैंक यू। हाफ़िज़। अदी फातिमा हुई असां सां गॾु हैदराबाद। ॻाल्हि त ॿुधाए, इहो कहिड़ो कंहिंखे शेर ॿुधाईंदो आहियो तूं? गुलाब का गुलाब रखती हो सब फसा। ईयर ॿुधो जॾहिं मां कंप्यूटर पे हलाया ना। ईयर ॿुधो पोइ हींअर ॿुधे हाणे यादि थिए। वाह सही वाह। गुलाब जैसी हो गुलाब रखती हो। वाह वाह। ॿुधा। गुलाब जैसी हो गुलाब लगती हो, गुलाब जैसी हो गुलाब लगती हो, हल्का सा भी मुस्कुराती हो लाजवाब लगती हो। हल्का सा भी मुस्कुराती हो लाजवाब लगती हो। होस्टिंग जो प्रोग्राम जेकॾहिं तोखे मिले ॿारनि जे हिन महिल प्रोग्राम कंदो? हाँ। कीअं कंदो? कीअं कयूं था? ॿुधाए होस्टिंग करे ॾेखार। होस्टिंग ॾुखी आहे थोड़ी। व्लॉगिंग करे वेंदो। व्लॉगिंग करे सेम आहे न ॻाल्हि। हल कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम सर। या अली मदद सर। साईं मौला अली मदद। केरा सर? गुलाम बाग ईसानी सर। ईसानी साहब किथां? हैदराबाद। भली कार था चऊं तव्हांखे। ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह। सर लाइव कोन था ॾेखारियो छा? लाइव हले पियो। टीवीअ ते न वञ, टीवी थोरो अॻिते पोइते हूंदी आहे, तूं मूंसां फोन ते ॻाल्हाए पोइ टीवी ते वञी ॾिसजांइ। सर बिल्कुलु पोयां टीवी खां परे आहियां। हा छा हाल आहे ईसानी साहब? सर ख़ैर अल्हम्दुलिल्लाह मालिक जा करम। तव्हां ख़ुशि आहियो सर? बिल्कुलु ठीकु ठाक। छा कंदा आहियो तव्हां? सर आउं रिटायर फौजी आहियां सर। रिटायर फौजी आहियो? माशाल्लाह। चलो गुड। हाणे छा कंदा आहियो? सर आउं इलेक्ट्रीशियन आहियां। कंप्लेंट सेंटर आहे मूं वटि। अच्छा वेरी गुड। कंप्लेंट सेंटर आहे पूरे इलाइक़े जो? हैदराबाद में कहिड़े इलाइक़े में रहो था? सर कासमाबाद अलमदार चौक। तो पूरे कासमाबाद खे ॾिसंदा आहियो तव्हां? सर बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह सर अल्हम्दुलिल्लाह। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो।
कुछ ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में को गीत गज़ल गानो। सर अच्छा अर्ज़ हिकिड़ो त आउं ॾाढो शौदाई आहियां मंज़ूर सखीराणी साहब जो। ठीकु आहे। हा सर हाज़ुर हाज़ुर कोशिश। तव्हां ॿुधायो मंज़ूर सखीराणी जो को कलाम। सर मंज़ूर सखीराणी जो हींअर त गैदरिंग में वेठा आहियूं ॾाढो संगत में ऐं तमामु घरनि में फैमिली वेठियूं आहिनि। त ॿुधाए न ॿुधाए त टीवी ते ॿुधनि त सही। असांजो घर में सुरीलो वेठो आहे। कंदासीं त मंज़ूर सखीराणी असांखे ॿुधाईंदो। फरमाइश जानी मां पंहिंजे घर फरमाइश तव्हांजी पूरी कई करे कोन घर वारनि जी पूरी न कंदो आहियां। अलाह ॿुधे ई कोन मूंखे। महिरबानी साईं महिरबानी साईं कुर्ब लख थोरा फरमाइश न हूंदी आहे हिते। सिलेक्टेड हूंदा आहिनि गाना सिलेक्ट थियल हूंदा आहिनि तो ईअं पियो हलंदो आहे। सो गाना ख़बर आहे मूंखे तव्हां छा पसंदि आहे। कोशिशि कंदासीं मंज़ूर सखीराणी जो को गीत आख़िर में ज़रूरु पंहिंजे शो में प्ले कयूं। सो वेल कचहरियूं खोड़ ॻाल्हियूं खोड़ ऐं अॼु महिराज मुंहिंजो जेको फर्ज़ंद आहे। फर्ज़ंद माना कंहिंखे चवंदा आहिनि ख़बर आहे कंहिंखे चवंदा आहिनि ॿुधा। फर्ज़ंद पुट खे चवंदा आहिनि। फर्ज़ंद नालो न आहे तुंहिंजो। हा फर्ज़ंद पुट खे चवंदा आहिनि। मुंहिंजो जेको फर्ज़ंद आहे अॼु मूंसां गॾु आयो त मां चयो हल अॼु शो में तोखे कचहरी करायां माण्हुनि सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा कहिड़ा हाल आहिनि। अदी सना ख़ुशि आहीं चाक चङी भली। अदा अॼु त मुंहिंजो ॿार वेठो आहे ख़ैर सां। हा अॼु वेठो। अॼु मूं चयो तव्हां सां ॻाल्हि करायां कचहरी करायां। माशाअल्लाह बेटा छा हाल आहे। ख़ैर तव्हां ॿुधायो। सभु ख़ैर लॻो पियो आहे सभु ख़ैर लॻो पियो आहे। अदा सुठी ॻाल्हि आहे कोई त गाॾीअ ते वेहे न। हा न माशाअल्लाह तव्हांजी तबियत ठीकु आहे अदा। बिल्कुलु ठीकु ठाक। अदी तव्हां कीअं सिहत कीअं हाणे तव्हां। थोरो साॻो आहे साह में तकलीफ़ आहे अदा। थोरो हाणे जेको आहे न हाणे थोरो जल्दी थी बीमार थी। ईअं न कर सही थी वेंदो इंशाअल्लाह अदा। दुआउनि में यादि रखो। न असांजी दुआऊं राति जो रोज़ कचहरी हणंदी कर असां सां। हा नंढड़े बचड़े खे प्यार कंदो ॻाल्हायो मुस्कान सां। हा मुस्कान सां ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम राजा कीअं आहियो। वालेकुम अस्सलाम मुस्कान मां ठीकु आहियां तव्हां कीअं आहियो। अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियां। छा हाल अहवाल आहे। बिल्कुलु ठीक सभु सेट आहे A1 फर्स्ट क्लास। जी चलो गुड। के सलाम। वालेकुम सलाम। कीअं आहियो मिराज। ठीकु तव्हां ॿुधायो। अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियां। अॻियां पुछ ॿियो छा हाल वाल आहे। हा ज़िंदगी कीअं थी गुज़रे तव्हांजी। सुठी गुज़रे बस। अच्छा तव्हांजे बाबा जो शो ॾिसी था बस माशाअल्लाह एॾो VIP शो आहे। हा थैंक यू सॼी ज़िंदगी ॾिसंदा रहियो। छा पचायो आहे अॼु भला मानी में। अॼु मानी में छा हलीम। हाय हलीम में बिरयानी जो मज़ो पंहिंजो आहे। जी हा हलीम एंड बिरयानी जो मज़ो पंहिंजो आहे नी। जी हा त हलीम मानी सां आहे या बिरयानी सां आहे। जी हलीम बिरयानी सां आहे या मानी सां आहे। मानी हलीम ऐं चांवर। हलीम ऐं चांवर। अच्छा जी अच्छा बोड़ी थी वई है। जी तव्हांजी आवाज़ थोरी सम्झ नथी अचे। मुंहिंजो अच्छा चांवर या पुलाव। अच्छा चांवर ऐं हलीम नान। अच्छा चांवर ऐं हलीम ऐं नान। जी चलो गुड। गानो त ॿुधायो। गानो तूं त ॿुधा न अॼु आई आहीं एॾो परे खां। मां त हमेशह ॿुधाईंदी आहियां तव्हां ॿुधायो मूंखे कोई यादि न आहे। मां बि ॿुधायां थो हाज़ुर कोन को ॿुधायां थो पहिरियां तूं ॿुधा। कहिड़ो ॿुधायां जेको वणे ॿुधा। ऐं मेराज बि ॿुधाईंदो। हा मेराज जो ॿुधाईंदो गानो अॼु पहिरियां ॿुधाए त पोइ मेराज ॿुधाईंदो। कहिड़ो ॿुधायां। इंडियन कहिड़ो हाणे ॾिसो कोई यादि बि न आहे। जेको बसि अची वञे दिलि ते उहो बसि ॻाइणु शुरू कर। मूंखे वणी थोरी तोखे वणा मां ज़रूरी त नाहे। हो अकेला हुयासी अकेला ही आयो। न साथी मिलो को कॾहिं रूह वारो। हा न साथी मिलियो को कॾहिं रूह वारो। अकेला ही आहियूं। अलाए कीअं मूंखे मुंहिंजी शाइरी फेराए छॾी। अकेला हुयासी अकेला ही आहियूं।
सारे चलियो जन कदेरू हवारो। ओ हलो ठीक है मुस्कान, थैंक यू मुस्कान। असां सां गॾु गॾु वेझ रहा मुस्कान, थैंक यू वेरी मच। हमारे शो में शामिल थिया। ऐं पाण हाणे हिकिड़े गाने तरफ़ सां जी ख़ूबसूरत ट्रैक है, प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ तुफ़ैल संजराणी जो गीत है। आई होप तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो, एंजॉय कंदा। अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया। अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया। यार जा दीदार थिया, सरदार जा दीदार थिया, सुणे यार जा दीदार थिया। अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया, सुणे यार जा दीदार थिया। पुर पियालो वॾई दिलड़ी दीवानी तो कई हो पुर पियालो वॾई दिलड़ी दीवानी तो कई। खुलिया आहिनि अखड़ूं जा भई बाबा गुल बदन गुलज़ार थिया। अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया, सुणे यार जा दीदार थिया। मैं ॾिठा महताब हा तजली तिखा ॾाढा ताब हा। हो मैं ॾिठा महताब हा तजली तिखा ॾाढा ताब हा। सरवर नबी सरताज हा, अल्लाह शाफी सच्चा सरदार थिया। अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया, सुणे यार जा दीदार थिया। सुण बुढल सिर घोर तूं बुत खे बनी कर भोर तूं हो सुण बुढल सिर घोर तूं बुत खे बनी कर भोर तूं। ही मर्द न मुंहुं मोड़ तूं, ही सिर सदक सौ वार थिया। अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया, सुणे यार जा दीदार थिया। यार जा दीदार थिया, सरदार जा दीदार थिया, सुणे यार जा दीदार थिया। अज सजण मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया, सुणे यार जा दीदार थिया।
वेलकम जी अगेन, खुश आमदीद। भलीकार भलीकार अमां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। इरफान मुंहिंजो कैमरामैन ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां कैमरा हलाए पियो, कोशिशि करे पियो त लुॾे बि न। सो सही आहे भई, सुठो पियो हले ट्राइपॉड। हा, सो वेलकम भलीकार था चऊं। ऐं मेराज अॼु मूंसां गॾु आहे ऐं मेराज खां स्पेशली अॼु गानो को ॿुधंदासीं। मेराज गानो कहिड़ो ॿुधाईंदे अॼु? गानो कहानी सुनो। ॿुधाए स्टार्ट। हाँ। कहानी सुनो ज़बानी सुनो, मुझे प्यार हुआ था, इकरार हुआ था, दीवाना हुआ, मस्ताना हुआ, तेरी चाहत में कितना मसाना हुआ, तेरे आने की खुशबू, तेरे जाने का मंजर, मुझे मिलना पड़ेगा, अब जमाना हुआ। सफाएं सुनो जफाएं सुनो, मुझे प्यार हुआ था, इकरार हुआ था। वाह, सुरीलो अथव मुंहिंजो पुटु मूं वांगुरु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा साईं? महबूब साईं मुख्तार उस्मानी वाइपा देखा। मुख्तार कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियां, चाक आहियां, चङो भलो। तव्हांजूं दुआऊं आहिनि, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। भलीकार सां चऊं तव्हांखे। महिरबानी महिरबानी। कुर्ब कुर्ब कुर्ब। छा हाल वाला काछे जो? काछो मन लॻो पियो आहे, सर्दी आहे शाम खां वठी। हा हा, अॼु मौसम तबियत थोरो मज़े में न हुयो। महराज खे ॾिसी मज़ो अची वियो। हा महराज खे सलाम। महराज छा हाल आहे? खैर, तव्हां ॿुधायो? खैर लॻो पियो आहे, ख़ुशि आहे, तबियत सही आहे? जी जी, तव्हां ॿुधायो कीअं थी गुज़रे ज़िंदगी तव्हांजी? जिंदगी फर्स्ट क्लास पई गुज़रे। तूं हाल वाले कराची कीअं आहे? केर? कराची शहर कीअं आहे? भलो आहे, सही आहे। हाँ, अचो असां न। अचो अचो अचो, असां कराची त घुमाईंदे। हा, घुमाईंदासीं बिल्कुलु, तव्हां अचो। हाँ, कराची कहिड़ी जॻह असां शहर जो माना कोनो कुंड कहिड़ो शहर सुठो आहे उतां जो? उतां जो बेरिया टाउन। बेरिया टाउन सुठो आहे? हा। अच्छा, सही आहे, माशाअल्लाह। भला हिते सिंध अंदरूनी सिंध किथे किथे आयो आहीं? हिते ॻोठ में? हा, ॻोठ किथे किथे घुमियो आहीं? हिते हैदराबाद, दादू, ॿिनि शहरनि कहिड़नि शहरनि खे घुमियो आहीं? हैदराबाद, कंडियारो, नौशारो, मिठियाणो, मोरो। मिठियाणो, मोरो। हा, बस बस। अच्छा। हा। ॿियो ख़ैर आहे? ॿियो ख़ैर, तव्हां ॿुधायो? वरी तव्हां ॿुधायो? असां बार बार चवंदा ख़ैर। असां फर्स्ट क्लास लॻा पिया आहियूं। वाही पांडे जे शहर मां कॉल कंदो आहियां। अच्छा, रेगुलर कॉलर आहियां। अच्छा, गुड गुड। कुझु ॿुधायो अॼु पंहिंजी आवाज़ में था मुख्तार? जी बिल्कुलु बिल्कुलु। महराज खे ॿुधायूं था। हा, ॿुधाए। महराज गानो आहे हिकिड़ो। हा हा। तुझे तक तेज निगाहन का बच्चों को कौन है, जो लगो तीर ठीक लगो तीर गुथो को कोने, तुझे तक तेज निगाहन का बच्चों को कौन है, को बड़े प्यो को भरे प्यो आहूं, तुझे पाड़े में सजी रात सुतो को कौन है। वाह सही वाह, वाह सही वाह। चलो मेहरबानी, थैंक यू महराज। थैंक यू मुख्तार साईं, थैंक यू। मुख्तार नालो अदे जो बि। चलो भई, मुख्तार उस्मानी फ्रॉम वाही पांदी ऐं कचेरियूं खोड़, ॻाल्हियूं खोड़। ऐं वैसे महराज तोखां ज़रूरु इहो पुछंदुसि मां, गाना त ॾाढा जल्दी यादि करे ईंदो आहे। सबक़ वबक़ किताब जो बि ईअं यादि कंदो आहे या न? न। छो यादि न थींदो? छो न थींदो आहे? थोरो दिलि लॻाए बि न, थोरो गाननि में दिलि घटि लॻाए बि, हा न? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरा? हाँ। मुक़द्दस कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? अल्हम्दुलिल्लाह ठीकु। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं? सही आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजे साम्हूं माशाअल्लाह पे पुट तमामु प्यारा था लॻो। हा जी। आउं हिन खां वधीक सुहिणो आहियां। हा न, हिनखे चवंदो आहियां मां तोखां वधीक सुहिणो आहियां। ना ना, ॿई माशाअल्लाह काफ़ी ज़बरदस्त आहियो। हा, ही मूं जहिड़ो आहे? लॻे थो थोरो थोरो लॻे। मां बचपन में ईअं ई हूंदो, सेम मुंहिंजी तस्वीर ॾिसण सफ़ा ईअं आहे। अच्छा। हा, चलो ॻाल्हायोसि भले।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी मेराज जी बेटा कीअं ठीक आहियूं, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह ठीक। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं ख़ुशि आहियो? जी तव्हां ॿुधायो? वरी तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह मतलब तमामु सुठो लॻो कि तव्हां शो में आया आहियो। अच्छा जी ॿियो तव्हां छा कंदा आहियो? तव्हांजो जेको बाबा आहे न, हा इहो असां खां सवाल कंदो आहे, छा कयो अथई, छो कयो अथई, छो हाले हवाले। अॼु असां तव्हां खां सवाल कंदासीं। कयो सवाल। कहिड़ी क्लास में जो आहियो? मां 5 क्लास। 5 क्लास में कहिड़ो सब्जेक्ट पसंदि आहे? मूंखे उर्दू। सिंपल बिल्कुलु उर्दू। अच्छा ॿियो ॿुधायो, खेल कहिड़ो पसंदि आहे तव्हांखे? खेल सभु जी खेल त मूंखे सभु जेको जंहिंमहिल फेवरेट कहिड़ो आहे, मतलब जेको तव्हांखे काफ़ी पसंदि आहे? मूंखे फुटबॉल। माशाअल्लाह ज़बरदस्त। चलो गुड। मुक़द्दस ॿियो छा हाल आहे? ख़ैर आहे? तबियत सही आहे? अम्मी ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक। राजा भाई तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह सभु सेट आहे। ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। गानो आहे स्पेशली मेराज लाइ। हा वाह ॿुधायो। जी तारो वग सूर सगो वाज लॻो रब तो ॾिसे तुंहिंजे बदन ते, जीअं वञा त आशिक वञा सदको वञा तुंहिंजे हुस्न सोना तुंहिंजे हुस्न ते तेरी तुंहिंजे हुस्न ते। जी एतिरो ई। वाह सही वाह। मेराज लाइ भलो गानो। तूं बि ॿुधाए को गानो। मां ॿुधाए छॾी कहानी सुन। ॿुधायो न कहिड़ो सुठो ॿुधायो। ॿियो को ॿुधाए। सिंधी गानो न उर्दू ॿुधाए। उर्दू ॿुधाए सम्झो उर्दू बि। तो ॿुधाया याद कोई नथो अचे बस। सही है। अच्छा ठीक। तव्हां ॿुधायो राजा भाई। हिकिड़ो ई दर्द अहिड़ो ॾे ज़िंदगी खुटी पए, जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए। हिकिड़ो ई दर्द अहिड़ो, हिकिड़ो ई दर्द अहिड़ो, ख़ुशियूं लिखियल न आहिनि मुंहिंजो भाग आहे अहिड़ो, जंहिंमें न ॾुख ॾिना अथई उहो ॾींहुं आहे कहिड़ो, हाणे ज़ख़म ॾे अहिड़ो जीअं मुंहिंजी दिलि टुटी पए, जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए। ठीकु आहे? छो अहिड़ो गानो? कहिड़ो ॿुधायां? जेको ज़हन ते आहे उहो ई ॿुधायमि, ईअं ई ॿुधायमि। अच्छा ना ज़बरदस्त माशाल्लाह। चलो थैंक यू वेरी मच मुक़द्दस। थैंक यू मुक़द्दस सां गॾु गॾु ई वई जनाब। थैंक यू वेरी मच। प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। मेरा नंढा जेके ॿार आहिनि उन्हनि खे को मैसेज ॾे। कहिड़ो बि मैसेज ॾे सुठो। छा करणु खपे उन्हनि खे? उन्हनि खे पढ़ाई करणु खपे। बिल्कुलु वेरी गुड। ओॾे ॾिसी चयो। हा। और उन्हनि खे पंहिंजी मतिलबु गेम कहिड़ी बि पसंदि आहे उनखे ॾाढो अॻियां वधाए। सही आहे। वॾो थी कीअं हुनमें घणो। सही आहे। और घणो पंहिंजे माउ पीउ जी इज़त करे। सही आहे। और बस। चलो तू ये प्रॉमिस कर, इहो सभु कुझु तूं कंदे पहिरियां। इहो मां कयो। ठीकु आहे। चलो जी प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे मां इजाज़त। इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां सुभाणे राति जो 9 बजे वरी तव्हां सां थींदी मुलाक़ात। तेसीं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं मूंखे ऐं मेराज खे ॾिजो इजाज़त। इंशाल्लाह वरी थींदी मुलाक़ात। लव यू ऑल। गुड नाइट। टेक केयर। अल्लाह भाई। जवाहर अदा करे थी सदा आहीं छो जुदा दिल पर हाँ छाचे करे आहीं तू परे ये थी सरे दिल पर जवाहर अदा करे थी सदा आहीं छो जुदा दिल पर हाँ छाचे करे आहीं तू
चोला जवाब आलम सवाल जी शाम ना है नरम ही लम्हा गरम ही जज्बा शर्म की शाम ना है कमाल चोला जवाब आलम सवाल जी शाम ना है इश्क जो जाम थियण दे मूंखे बदनाम थियण दे अॼु खताऊं प्यार जो इंतज़ार पई थी करे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे रूह रक़्सम रक़्सम पियो थो नचे रूह रक़्सम पियो थो नचे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे रूह रक़्सम रक़्सम पियो थो नचे रूह रक़्सम पियो थो नचे दिल आतिश 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 इश्क जो जाम थियण दे मूंखे बदनाम थियण दे अॼु खताऊं प्यार जो इंतज़ार पई थी करे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे रूह रक़्सम रक़्सम पियो थो नचे रूह रक़्सम पियो थो नचे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे रूह रक़्सम रक़्सम पियो थो नचे रूह रक़्सम पियो थो नचे दिल आतिश लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिम TV HD।